कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ मुल्की मुफ़ाद लाइ तरमीमूं ज़रूरी करार ॾींदे चयो आहे त 28 तरमीम फौरी तौर न पर मुशावरत सां ज़रूरी थी। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त हाई कोर्ट में जजिस जी मुक़ररी लाइ पहिरियों भेरो इंटरव्यूज़ कया वेंदा। 7 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। कमेटी जी तजवीज़ कयल नालनि ते इंटरव्यूज़ कया वेंदा। पहिरियों भेरो जजिस जी कारकर्दगी जे जांच लाइ आइनी निज़ाम आणे रहिया आहियूं। कमेटी हर साल जे आख़िर में जजिस जी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदी। जंहिं जज जी कारकर्दगी सुठी न हूंदी, कमेटी उन ख़िलाफ़ रेफरेंस ठाहे जुडिशल कमीशन ॾांहुं उमाणींदी। तसली जोगी कारकर्दगी न ॾेखारींदड़ जज खे कमेटी बरतरफ़ करण जी सिफ़ारिश करे सघे थी। MQ में हिकु भेरो ॿीहर कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। मुतालबा न मञण जी सूरत में वफ़ाक़ी हुकूमत खां अलॻि थियण ऐं एहतिजाज करण जी धमकी बि ॾेई छॾी। डॉक्टर फारूक सत्तार चयो आहे त रोड ते निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। नवां इंतिज़ामी यूनिट्स ठाहिया वञनि। आर्टिकल 140A तहत बलदियाती हुकूमतुनि खे अख़्तियार ॾिना वञनि। जाली डोमिसाइल ते कमीशन ठाही वञे। ईअं न थिए जो असांजो कावड़ समूरियूं हदूं पार करे छॾे। जेकॾहिं वफ़ाक़ खे मुदाख़लत करणी आहे त हाणे करे बाद में कराची जे अवाम खे न रोकियो वञे। सिंध जा माण्हू कराची ऐं हैदराबाद जे डोमिसाइल ते नौकरियूं वठी रहिया आहिनि। ॿुधायो वञे त 1 खां 15 ग्रेड जूं केतिरियूं नौकरियूं कराची ऐं हैदराबाद जे शहरनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। मक़ामी पुलिस बि न ठाही वई। बलदियाती साने में असांखे फासाइण जी साज़िश कई वई, पर सुप्रीम कोर्ट इज़त ऐं वक़ार बहाल कयो। सिंध हुकूमत पारां फ़ैसिले खे चैलेंज करण जी मज़मत करियूं था। नून लीग MQM सां कयल मुआदे ते अमल करण जी पाबंद आहे। गवर्नरशिप ॿीहर असांखे ॾिनी वञे। सिंध जा मामला वफ़ाक़ हवाले करण जी ॻाल्हि वफ़ाक़ी ढांचे ख़िलाफ़ मज़मत जोगी साज़िश आहे। MQM अवाम जो एतमाद विञाए वेठी आहे। कंहिंसे इक़्तिदार जी यादि तंग पई करे ऐं उहा शॉर्टकट पई ॻोल्हे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इना मेमण जो फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। शर्जिल मेमण चयो त सिंध जे अवाम जो मैंडेट आइन आहे। सिंध का तजुर्बेगाह न आहे जो का जमायत उन्हनि ते हमिलो करे। फारूक सत्तार खे यादि रखणु घुरिजे त सिंध जे अवाम पीपल्स पार्टी खे वाज़े मैंडेट ॾिनो आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में मामूली लात जो फ़ैसिलो अवाम दुश्मन करार। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वॾी लात न करे अवाम जे हक़ ते धाड़ो आयो वियो आहे। आलमी मार्केट में जंग खां पहिरियां वरियूं क़ीमतूं हुअण बावजूदि रुॻो ₹1.97 घटि करण जो ऐलान अफ़सोस जोॻो अमल आहे। ईंदड़ 48 कलाकनि अंदरि सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कंदासीं। लाहौर में अगवा ऐं ज़्यादती जो निशानो बणायल स्पेन जी रवासर एस्टेड गैब्रिएला रॉबर्टसन जा मैजिस्ट्रेट आॾो रिकॉर्ड करायल बयान में शिरकाईंदड़ इंकशाफ। मुतासिर औरत पंहिंजे बयान में चयो त असांखे 4 ॼणनि हथियारनि जी ज़रूरत ते अगवा करे हिक घर में ॿधी छॾियो हो। तशदद जो निशानो बणायो वियो। बार बार ज़्यादती कई वई। असांखे चयो वियो त पैसा न ॾिना त क़तलु कयो वेंदो। पुलिस मूजिबि जवाबदार रज़ा डार जे ॿिन्ही औरतुनि सां कारोबारी वहिंवारी हुई। जवाबदार औरतुनि खे वीज़ा ज़रिए लाहौर घुरायो ऐं साथियुनि सां गॾिजी ज़्यादती कई। जवाबदारनि में रज़ा डार, हसन रज़ा, साजिद अली ऐं सिकंदर खान शामिल आहिनि। BRT येलो लाइन में ₹8.5 अरब जी करप्शन केस में गिरफ़्तार प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी जुडिशल रिमांड ते जेल हवाले। एंटी करप्शन पुलिस हथकड़ियूं हणी ज़मीर अब्बासी खे अदालत ॾाढो पेश कयो। जांच ऑफिसर शेर ज़मान अदालत खे ॿुधायो त वधीक जिस्मानी रिमांड जी ज़रूरत न आहे। ज़मीर अब्बासी पारां ज़मानत जी दरख़्वास्त बि दाख़िल। अदालत 11 जुलाई जे लाइ धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। ज़मीर अब्बासी चयो त मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे त बैंक जी गारंटी खां सवाइ अदायगी कई। कंसल्टेंट केरु हो सभिनी खे ख़बर आहे। ₹1 जो हुकूमत खे नुक़सानु न थियो आहे। कंधु झुकायां थो, जेके सज़ा ॾियो क़बूल आहे। अदालत ज़मीर अब्बासी खां पुछाणो कयो त वर्ल्ड बैंक खे कहिड़ी शिकायत हुई जो लिखियो त फंड्स सही इस्तेमालु न थिया आहिनि। जेकॾहिं अव्हां कानून मूजिबि कमु कयो आहे त हीअ सूरत हाल छो पैदा थी। ज़मीर अब्बासी चयो त जॾहिं बि वर्ल्ड बैंक जो वफ़द ईंदो हो त साइड ते वठी वेंदो हुउसि। अदालत चयो त अव्हां खे लॻे थो त वर्ल्ड बैंक खे हैंडल करे सघो था। एतिरो कॉन्फिडेंस सुठो न आहे। अदालत ज़मीर अब्बासी खे जुडिशल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। अदालत धुरनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 11 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर शहीद अली खामनाई जे मड़ खे अलविदा करण जो आख़िरी रस्मूं जारी। तेहरान में लखे माण्हुनि जो इज्तिमा। तेहरान में लखे सोगवार इज्तिमा में इंतकाम जा ॻाढ़ा झंडा फड़काए वरिता। सुप्रीम लीडर जे मौत जो बलिदान वठण जो ऐलान। शहीद अली खामनाई जो मड़ तेहरान जे सभ खां वॾे मज़हबी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ इमाम ख़ुमैनी मौज़िला में पहल। ईरानी अख़्तियारनि मूजिबि शहीद खामनाई
जे मड़ खे अलविदा करण वारे अवामी तक़रीब खे अॼु ऐं सुभाणे जारी रखियो वेंदो। मड़ 9 जुलाई ते मशहद में मिठी माहौल कयो वेंदो। ईरानी सुप्रीम लीडर जी तदफ़ीन लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾिनी अथऊं। उन करे जो असां सुठा माण्हू आहियूं। ईरान अमरीका सां मामला तय करणु चाहे थो। हू असां सां मुआइदो करण लाइ बेचैन आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो बयानु। ट्रम्प चयो आहे त असां हिक ई ॾींहं में वेनेज़ुएला खे शिकस्त ॾिनी ऐं ईरान खे बि ज़बरदस्त नुक़सानु पहुचायो। कराची में ड्यूटी दौरान ट्रैफिक पुलिस एहलकार पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। SSP ॾखण जो चवणु आहे त हेड कांस्टेबल नवाज़ नदीम कुरैशी पाण मथां पिस्टल जो फायर कयो। नवाज़ नदीम कुरैशी रोहिड़ी जो रवासी हो ऐं सिविल लाइन डॉक्टर ज़ियाउद्दीन अहमद खान रोड ते ड्यूटी ते मुक़ररु हो। लाश अस्पताल मुंतक़िल। कुंडरी वेझो ज़हरीलो खाधो खाइण सबबि मासूम ॿाहिरि फ़ौत। ॻोठ हयात गपनो में राति देर सां मानी खाइण बाद 10 वरनि जे अली हसन ऐं 12 वरनि जे मोहम्मद हसनैन आराइन जी तबियत ख़राब थी वई। ॿिन्ही ॿारनि खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नीगर अली हसन फ़ौत थी वियो। नीगर मोहम्मद हसनैन खे हैदराबाद नियो पियो वियो त रस्ते में दम ॾिनो। घर में कुरान। वारसनि जो चवणु आहे त ॿई ॿार राति मानी खाई सुम्ही रहिया हुआ ऐं सुबुह उथण बाद हालत ख़राब थी वई। रतोदरो पुलिस नीगर हसनैन हाजाण जो क़त्ल केस लोड़े छॾियो। ॿार जो वालिद पुलिस जी बेहसी जो ज़िक्र कंदे रोई वेठो। नीगर जे पीउ फारूक हाजाणो चयो आहे त 8 महीना गुज़रण बावजूद पुलिस मुंहिंजे मासूम पुट जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। फरियाल टालपुर ताज़ियत कंदे कातिल गिरफ़्तार कराइण ऐं नौकरी ॾियण जो ऐलान कयो हो। ऐलाननि ते अमल न थियो। 7 नवंबर 2025 ते कैमरामैन फारूक हाजाणो जो 3 सालनि जो पुटु हसनैन घर मां ॿाहिरि निकिरण बाद गुम थी वियो हो। नीगर जा फौरी तौर CCTV फुटेज मिलण बावजूदि पुलिस एक्शन न वरितो। ॿिए ॾींहुं नीगर जो खॾम लाश मिलियो। DSP सदजबा जी सरबराही में जुड़ियल 3 रुकनी जाचक टीम ऐं 8 महीना गुज़रण बावजूदि का बि रिपोर्ट जारी न करे सघी। सिंध हाई कोर्ट पारां क्लिफ्टन वेझो गुल खपाईंदड़ 2 ॿारनि जे अगवा केस में IG सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी। अदालत 14 सालनि जी बेबो ऐं 6 सालनि जी अलीना खे बाज़ियाब कराए 8 जुलाई ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। बुशरा अब्बास एडवोकेट चयो आहे त बेबो ऐं अलीना रिक्शा ड्राइवर हयातुल्लाह जूं न्याणियूं आहिनि। ॿारड़ियूं वालिद जी मदद लाइ गुल खपाईंदियूं हुयूं। ॿारड़ियूं 12 मई खां गुम आहिनि। DIG उस्मान गनी जे माइट कुर्बान ॿारनि खे अगवा कयो आहे। जवाबदार कुर्बान खे SSP जैकबाद जी सरपरस्ती हासिल आहे। जांच कराए ॿई ॿारड़ियूं बाज़ियाब करे वञनि। सिंध हाई कोर्ट IG सिंध AIG कराची DIGs ऐं SSP जैकबाद खे नोटिस जारी करे छॾिया। ऐं उमरकोट भरिसां स्कूल जी भित किरण सबबि 3 ॿारड़ियूं फ़ौत थियण वारे वाक़े जी जांच रिपोर्ट में इंजीनियर ठेकेदार ऐं हेड मास्टर ज़िम्मेवार करार। जांच कमेटी जी रिपोर्ट में चयो वियो आहे त स्कूल जो मरमती कम जो 2019-2020 दौरान वक्स खाते जे तय थियल कानून मूजिबि न थियो। बोर्ड सबबि स्कूल जी इमारत ऐं भित पीड़ कमज़ोर थी चुकी हुई। साॻी भित मथां अॾावत कई वई। ज़िम्मेवार वक्स खातो आहे। DC उमरकोट रिपोर्ट कमिश्नर मीरपुर ख़ास ॾांहुं उमाणे छॾी। ॻोठ गमूरी में 4 ॾींहं अॻु स्कूल जी भित किरण सबबि 13 वरनि जी सुगरा, 5 वरनि जी राबिया ऐं 4 वरनि जी कनीज़ा फ़ौत थी वियूं हुयूं।